बयान ज़िक्र आले मोहम्मद को क़ुरान वाला जो कुरान वालियां जो फर्श अज़ा विछान अल्लाह तबारक व तआला परी बारगाह तआला में कबूल वालियां की तरफ का मेहनत मशक्क़त कोशिश काविश खर्चा खरा जहाज नियाज नगर ताम सबील इंतजाम इख्तिमाम अल्लाह तबारक व तआला परी बारगाह तआला में कबूल मकबूल बिलखुसूस बानियां जाजे के भी मोमिन मरहुमीन अजीज अकारिब आबा व अजदाद मरहुमीन बिलखुसूस इन तदे विचान में जिन भी मोमिन को ताबन कयो अल्लाह तबारक व तआला तमाम मोमिन मरहुमीन जी बख्शिश मग़फ़िरत तव्हांजे असांजे आबा अजदाद जी मग़फ़िरत फरमाए तव्हांजो असांजो मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अॼोके इन शहादत जे ॾींहं में इंसाफ़ अदा ते अचण वेहन के ज़िक्र आले मोहम्मद करण ॿुधण पंहिंजी बारगाह तआला में इबादत में शुमार तमाम दुआओं जी क़बूलियत जे वास्ते सलावत व मोहम्मद व आले मोहम्मद इंसान जेको दुनिया में आयो आहे उहो हिकु ॾींहुं हिन दुनिया खे छॾींदो मुसलमान जो इहो अक़ीदो ऐं ईमान आहे कि इंसान इन दुनिया में बाक़ी रहण जे लाइ नाहे आयो बल्कि हिन दुनिया मंझां आख़िरत जे सफ़र जे लाइ कुझु ज़ाद राह गॾु करण भलो इंसान ऐं अकुलमंद इंसान उहो आहे जेको पंहिंजी मुसाफ़िरत जी आमादगी जे लाइ पंहिंजे लाइ कुझु समर गॾु खणी करे हले ताकि मूंखे रस्ते में ऐं सफ़र में या मंज़िल ते का तकलीफ़ न पहुचे इंसान जो सफ़र आहे बरज़ख क़बर वारो आलम ऐं मंज़िल अथसि आख़िरत त पोइ इंसान खे सोचणु खपे त मूं क़बर जे लाइ केतिरो कुझु गॾु कयो आहे बरज़ख वारो इहो आलम जेतिरो टाइम पीरियड हलंदो हिन में मूंखे केतिरी खुराक जी ज़रूरत आहे ऐं केतिरो माल गॾु कयो अथनि ऐं इहा मंज़िल या तय करे ऐं उन खां बाद में जंहिं मंज़िल ते पहुचंदुसि त उन मंज़िल ते इत्मीनान ऐं सुकून राहत हासिल करण जे लाइ मूं वटि केतिरा इंतज़ामात आहिनि छो जो इंसान कहिड़ी बि जॻह ते वेंदो आहे त उन जॻह ते जॾहिं हुनजो इहो इरादो हूंदो आहे त मां हिते रहंदुमि त उन रिहाइश जे लाइ इंसान पंहिंजे सुकून ऐं राहत जे लाइ कुझु इंतज़ामात कंदो आहे उन सां उते उनजे रिहाइश जे लाइ तॾो बि हुजणु खपे खट बि हुजणु खपे रिली बि हुजणु खपे विहाणो बि हुजे जेकॾहिं सर्दी आहे त सवड़ बि हुजे जेकॾहिं गर्मी आहे त पखो बि हुजे मथां खां छित बि हुजे माना जॾहिं तूं हिन दुनिया जे एतबार सां कंहिं घर में रहण जे लाइ इन एतिरे इंतज़ाम जे करण जे लाइ आमादा आहीं त पोइ जॾहिं मरण खां पोइ पंहिंजे रब जे बारगाह में पहुचंदे आख़िरत वारे घर में पहुचंदे त पोइ उन आख़िरत वारे घर जे इत्मीनान ऐं सुकून राहत जे लाइ तो वटि केतिरो कुझु अमल गॾु करे सघंदो ऐं उन मक़ाम ते राहत इत्मीनान सुकून जे लाइ अल्लाह तबारक व तआला माह रमज़ान मुबारक तोखे ॾिनो कि हिन महीने में तूं पंहिंजे उन आख़िरत वारे घर जे लाइ कुझु करे सघीं थो त करे वठ मथां ईअं न थिए जो ही महदूद चंद ॾींहं ऐं तुंहिंजी ज़िंदगीअ जा ही ॾींहं गुज़री वञनि पोइ हथ मलींदो रहिजी वञी कि हाय काश मां कुझु न कयो जेकॾहिं कुझु कयां हा जेको मूंखे अॻिते कमु अचे हा त पोइ ईअं न थिए कि ही ॾींहं गुज़री वञनि ऐं पोइ तो रुॻो हाय रहिजी वञे बाक़ी ॿियो कुझु बि मौला काइनात अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शहादत जो अॼोको ॾींहुं ऐं माह रमज़ान मुबारक जी 21 तारीख़ मौला जन हालत रोज़े में ऐं हालत नमाज में ऐं मस्जिद जहिड़े पाक ऐं मुक़दस जॻह ते मां छा अर्ज़ कयां उन पंहिंजे मौला ऐं पंहिंजे इमाम जी फज़ीलत जे लाइ कि जेकॾहिं आउं चवां अली अमल कयो आहे फज़ीलत हासिल करण जे लाइ त मुंहिंजे इन्हनि अल्फाज़नि में दम न आहे बल्कि जेकॾहिं आउं खणी ईअं चवां त अली जेको कमु कयो आहे अल्लाह उन कम खे फज़ीलत अता कई अली कमाल हासिल करण जे लाइ कोई अमल न आहे कयो अली कमाल खे हासिल करण जे लाइ नमाज़ न आहे पढ़ी बल्कि नमाज़ अली पढ़ी आहे त हिन नमाज़ खे अल्लाह कमाल अता अली हालत रुकूअ में जेकॾहिं ज़कात ॾे थो त
याद करी आहे